हज़रत अबू बकर ईमान आंदो चई मूंखे इजाज़त ॾियो मां काबे में तकरीर कयां। हुज़ूर चयुसि असां अञा थोरा आहियूं, 38 ॼणा कुल मुस्लमान आहियूं, पावर बि उन्हनि वटि, काफ़रनि वटि, पैसो बि उन्हनि वटि, फौज बि उन्हनि वटि, कुवत बि उन्हनि वटि, असां वटि सभु वटि मिस्किन मुस्लमान थिया आहिनि, पर ईमान वेहण किथो थिए। ईमान इंसान जे अंदरि जेको आहे उहो असर ॾेखारे थो। चवंदो रहियो नेठि हिकिड़े ॾींहुं हुज़ूर साईं इजाज़त ॾींदुसि। काबे मैलान जो अबू बकर ख़िताब कंदो, हज़रत अबू बकर साईं तकरीर कंदो, सभु गॾु थिया। हुन चयो कमु गो एतिरो ॻाल्हाईंदड़ ई रहो, कपिड़े जो वापारी हो, मालदार माण्हू, पर ॻाल्हाईंदो न हो, ख़ामोश तबियत। हाणे सभु गॾु थिया, ॿुधनि पिया, खिलनि बि पिया। जॾहिं हज़रत अबू बकर पहुतो, वहदहु ला शरीक लहू, अल्लाह अकेलो आहे, हुनजो को बि शरीक न आहे। चई न वञी राज़ी अबू बकर, बसि कर, इहा ॻाल्हि न ॿुधंदासीं। हाणे हुनजो ईमान अञा जोश में अची वियो, अञा ईमानी कुवत वधी वई, अञा ज़ोर सां चई त अल्लाह अकेलो आहे, तव्हांजा इहे बुत कंहिं कम जा न आहिनि, इज़त ज़िल्लत मौत हयाती मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे। हाणे हुते शुरू थी विया काफ़िर, साहबा किराम जे कुझा हुज़ूर खे उतां कढी विया। चई अल्लाह जो पैगंबर माज़ अल्लाह शहीद थियो त नबूअत जो पैगाम ख़तम। अबू बकर साईं हिकिड़ो आहे, उहो नबी न आहे, हुज़ूर जो वर्कर आहे, हुज़ूर खे उतां ज़ोरी कढी आहे साहबी। हाणे उते पूरो काबो हिकिड़ो अबू बकर, पोइ कंहिं लत, कंहिं मुक, कंहिं लठ, हाणे सॼे मजमे में हिकिड़ो पियो सटिजे। हाणे उनजी क़ौम खे जॾहिं ख़बर पई, भॻा छॾायूं, तेसिताईं बेहोश थी चुको, खणी अची घर पुॼायूं। जॾहिं होश आयो चई मुंहिंजे मोहम्मद जो कहिड़ो हाल आहे। इश्क हुजे अबू बकर, फना फिर रसूल हो अबू बकर। माउ चयुसि इन मोहम्मद जे करे हेॾी हालत थी थी, वरी बि उहो थो पुछी। चई को दवा खा, को फकी खा, खीर ज़रो पी, कहिड़ो हाल थी वियो अथई, हलण खां हलाक थी वई। चई अल्लाह जो कसम, जेसिताईं मोहम्मद अरबी जो दीदार न कंदुमि कुझु न खाईंदुसि। इश्क इहो माउ ऐं मासीअ जे हथनि ते, टेकुनि ते, सहारे ते, दार अरकम में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा, उते पहुता, हुज़ूर भाकुर पातसि, चुमी ॾिनसि, पंहिंजी झोली में विहारियसि। अबू बकर तो अल्लाह जे करे जेका मार खाधी आहे, तुंहिंजो थोरो अल्लाह लाहींदो, असां त कोन था लाहे सघूं। अबू बकर उहो झोली में जेको हुज़ूर विहारियो, ग़ारे सौर में मदीने वारे मीर खे झोली में विहारियो, बदलो नाथो। अबू बकर जो शान मथे आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर के हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई ग़ारे सौर में मक्के खां मदीने हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया हिजरत करे। हज़रत अबू बकर जो के चई मूंसां गॾु हल, पर मूंसां गॾु कंडनि वारो पंधु अथई, मुंहिंजे पोयां सभई कबीला मारण जे पुठियां आहिनि। असांखे जो बाक़ी खे चवां हितां वञा थो शहर, माण्हू मूंखे मारण जे पुठियां आहिनि, हले को गॾु, मौली साहब बसि अलाह करे ख़ुशि, बाक़ी वञ पाण, असांखे वक़्तु कोन्हे को। पर हींअर फोन अची वई आहे, बाबा जी होॾां वञिणो आहे, न तोसां गॾु हलां, आहियूं कंधार पर बीहूं कोन था, मोचड़नि जे अॻियां केरु बीहंदो साईं। हज़रत अबू बकर चयो सुणा, तुंहिंजे कदमनि ते जान वञे, हिन खां वधीक ॿियो छा खपे। ग़ार सौर में हुया, हुज़ूर खे अर्ज़ कई साईं उञ लॻी आहे, पाण जो इज़ा बिला सदर ग़ार जे अंदरि वियो। ईअं हुज़ूर न चयोसि हिन पहाड़नि में पाणी किथां आयो, हिते को पाणी थोरे आहे। अबू बकर बि ईअं न चयोसि सॼी ग़ार घुमी आयो, पाणी न आहे, हुकुम खे मञींदे फरमाबरदारी करे हलियो जो, मोटी आयो। अब पाणी कीअं हो, अला मिनल असद, जी माखी खां मिठो, अबरद मिन सलज, ऐं जेको आहे बर्फ खां वधीक थधो। अबू बकर पुछंदे कोन किथां पाणी आयो, चई ॿुधायो अल्लाह जा रसूल। चई तूं जॾहिं पाणी पीअणो न, पाणी त उते कोन, अल्लाह फ़रिश्ते खे हुकुम कयो जन्नतुल फिरदौस जे पाणी जो कनेक्शन ग़ारे सौर सां मिलायो। मुंहिंजो अबू बकर अचे थो पियण, जन्नत जो पाणी अल्लाह पियारण चाहे त को मसलो ई कोन्हे। हज़रत अबू बकर रोइण लॻो, चई अल्लाह जा रसूल मुंहिंजो एॾो मक़ाम आहे। चई इहो त कुझु बि न आहे। जेकॾहिं अबू बकर हिकिड़ो माण्हू 70 नबियुनि जेतिरो अमल करे, इबादत रियाज़त करे, ऐं तोसां बुग़्ज़ रखे, अल्लाह जो कसम अल्लाह हुनखे जन्नत न ॾींदो। अबू बकर आहे, फना फिर रसूल हो। दोस्तो आज़माइश आई ऐं हज़रत अबू बकर उन सभिनी इम्तिहान में पास थियो।